ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पहिरियों पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। मुंहिंजी आत्मा जो बाप परमात्मा मां भी निराकार आत्मा, मुंहिंजो बाप भी निराकार परमात्मा। हाणे परमात्मा बाप ब्रह्मा तन में अची करे मूंखे ज्ञान थो ॾे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे तव्हां आत्मा आहियो न, हिते हिन सृष्टि ते पाठ वॼाइण आहियो। तव्हां आत्मा अविनाशी आहियो ऐं तव्हां में जेको पाठ भरियल आहे इहो बि अविनाशी आहे। 84 जन्मनि जो पाठ आत्मा में नोंदल आहे न। इहो पाठ रिपीट थींदो रहंदो आहे, कॾहिं बंदि न थींदो आहे। इनखे कुदरत चइबो आहे। कुदरत ॿियो कंहिंखे न चइबो आहे। इहे ई सभिनि खां वॾी कुदरत आहे। आत्मा में 84 जन्मनि जो जेको पाठ भरियल आहे इहो ई वॾे खां वॾी कुदरत आहे। हाणे मुख्य ॻाल्हि आहे कि आत्मा जो पतित थी आहे, हिनखे पावन कीअं ठाहियूं। छो जी पतित थी आहे, हिन करे ई आत्मा दुखी थी आहे न। त बाबा चवनि था कर्म कंदे मूंखे यादि करो त तव्हां पावन थी वेंदव। मां तव्हां आत्माउनि जो बाप बि आहियां, टीचर बि आहियां, त सतगुरु बि आहियां न। हाणे तव्हां सभिनि आत्माउनि खे पावन ठाहिणा। मां पतित पावन आहियां, इन करे मूंखे सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन अच, असांखे अची पावन ठाहियो। हाणे मां आयो। पतित पावन कृष्ण न आहे, पतित पावन मां आहियां। मां ही हिन सृष्टि ते अची करे तव्हांखे पावन ठाहिण लाइ ज्ञान ॾींदो। तव्हांजी जो आत्मा तमो प्रधान थी वई अथव, हुनखे सतो प्रधान मां ई ठाहींदो। शास्त्रनि में त पावन ठहिण जी कोई ॻाल्हि लिखल ई न आहे। छो जी पावन ठहिण जो ज्ञान मां ही अची करे थींदो। शिव भॻवान वाच्य आहे न। भॻवान चईंदा आहियूं शिव खे। भॻवान त हिकु ई थींदो आहे न। सभु भक्तनि खे फल ॾियण वारो मां शिव भॻवान आहियां। मूंखे ही माण्हू भॻवान ईश्वर अल्लाह गॉड जे नाम सां यादि कंदा आहिनि। मां ही त तव्हांजो परे ते परे रहण वारो परम पिता आहियां न। परे ते परे रहण वारी परम आत्मा। शारीरिक माँ बाप तो सभिनि खे हूंदा आहिनि, लेकिन आत्मा जो बाप मां आहे। आत्मा खे 2 बाप आहिनि, हिकु शरीर जो, हिकु ख़ुदि जो आत्मा जो। भक्ति मार्ग में जॾहिं दुख थींदो आहे त आत्मा मूंखे ही यादि कंदी आहे। दुनिया में जेतिरियूं बि आत्मायूं आहिनि, सभिनि जो बाप मां आहे। सभिनि आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो पाठ मिलियो आहे। पोइ जॾहिं पाठ पूरो थी वेंदो अथनि हुन शरीर में त वञी करे ॿियो शरीर वठिजी वेंदो। हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठिजे। पाठ वॼाइण लाइ शरीर वठिणो पवंदो आहे न। बिना शरीर जे पाठ कीअं वॼाईंदो। हिन करे आत्माउनि जो जॾहिं शरीर ॿुढो पुराणो थी वेंदो आहे त हिकु शरीर छॾे ॿियो वठिजी आहे। सत्य त्रेता में आत्मा ख़ुदि जी इच्छा सां शरीर छॾंदी हुई ऐं वठंदी हुई, लेकिन हाणे त कर्मनि अनुसार शरीर छॾे थी, शरीर वठे थी। इहो हिकु मांडवो आहे न। ये सृष्टि हिकु मांडवो आहे जिते पाण सभु आत्मायूं शरीर वठी करे पाठ थी वञायूं। उनमें ये चांद सितारा सभु बतियूं आहिनि। हिन सूर्य चांद सितारनि खे मनुष्य देवता चईंदा आहिनि। छो जी ॾाढो सुठो कमु कंदा आहिनि न, रिम झिम कंदा आहिनि, कंहिंखे तकलीफ़ बि न ॾींदा आहिनि, सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। ॾाढो कमु कंदा आहिनि इहे चांद सूर्य तारा। हिन करे हिनखे देवता चई छॾिबो आहे। सुठो कमु करण वारे खे चईंदा आहियूं त जीअं देवता आहे। वास्तव में देवता त मनुष्य हूंदा आहिनि न, जंहिंमें दैवी गुण हुजे ऐं जंहिंजो शरीर बि पावन हुजे। हिन बतियुनि जो कोई शरीर थोरी आहे, हिनमें कोई दैवी गुण थोरी आहे। बसि इहे सभिनि खे सुख ॾींदा आहिनि। त हिननि खे देवताउनि जीअं भेंट कई अथनि।
असल में ये देवता ना आहिनि, लेकिन इन्हनि में देवता जहिड़ो सुख ॾियण जी गुण आहे। देवताउनि जे गुणनि जो गायन कंदा आहियूं न, उन्हनि जे अॻियां वञी करे मथो टेकी करे चईंदा आहियूं तव्हां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम आहियो, ऐं असां नीच पापी आहियूं, असां में कोई गुण न आहे, हाणे असांजे मथां तरस करो। त बाबा चवनि था हाणे मूंखे तव्हां सभिनि जे मथां तरस पियो न, तॾहिं मां आयो आहियां तव्हांखे गुणवान ठाहिण। तव्हां ई देवी देवताउनि जीअं पूज्य हुयो जॾहिं सतयुग में हुयो, हाणे पुजारी ठही विया आहियो। केॾा धक्का खाईंदा आहियो न पंहिंजी मनोकामना पूर्ण करण लाइ। जगह जगह केॾा मनुष्य आत्मा धक्का थी खाए। मनुष्य त चई छॾंदा आहिनि आत्मा सु परमात्मा, परमात्मा सु आत्मा। परमात्मा चईंदो इहे ग़लति ॻाल्हि आहे। आत्मा कॾहिं बि परमात्मा न थी सघंदी आहे। आत्मा निराकार हुई, पोइ हाणे देवता। पहिरियों आत्मा निराकारी दुनिया में निराकार हुई, पोइ सतयुग में आई देवता ठही, पोइ त्रेता में क्षत्रिय, पोइ द्वापर में वैश्य, पोइ कलयुग में शूद्र ठही आहे। हाणे ब्राह्मण वर्ण में आई आहे न, हाणे वरी खां सतयुगी देवता पद पाइण लाइ पढ़ाई थी पढ़े। आत्मा पहिरियों सतो प्रधान, पोइ सतो रजो तमो में ईंदी आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो न, इहो ज्ञान असांखे बाबा कल्प कल्प संगम युग ते अची करे ॾींदो आहे। छो जी भारत खे स्वर्ग ठाहिणो आहे न। स्वर्ग में ॾाढा थोरा सा मनुष्य हूंदा, हाणे कलयुग में त अथाह मनुष्य आहिनि, केॾा धर्म आहिनि न। सतयुग में त मनुष्य बि थोरा हूंदा, धर्म बि हिकु हूंदो, बाक़ी सभी धर्मनि जी आत्मायूं मथे परम धाम में रहंदियूं। तव्हां ॼाणंदा आहियो हिन पुराणी दुनिया हाणे बदिली थियण वारी आहे। बाप राजयुक्त ठाहे थो न, कोई नई ॻाल्हि थोरी आहे। हर 5000 साल में हिकु बार मां अची करे तव्हांखे ईअं ई शिक्षा ॾींदो आहे नई दुनिया जे लाइ। ऐं तव्हां शिक्षा वठी करे पोइ सतयुगी देवी देवता ठहींदा आहियो। आत्माउनि जा कर्म ई त सुधारणा आहिनि, बसि ॿियो छा करिणो आहे। बाप ब्रह्मा तन द्वारा हाणे नए धर्म जी स्थापना थो करे। माण्हू चईंदा आहिनि शंकर जी अख खुली त दुनिया जो विनाश थियो। असल में तव्हांजी तपस्या सां ये दुनिया परिवर्तन थींदी आहे न। बुद्धि बि चईंदी आहे कि हाणे परमात्मा जी यादि सां ई मनुष्य जो बेड़ो पार, न त केॾा बुरा कर्म था करनि। केर बि कंहिंखे कंट्रोल नथो करे सघे। कलयुग खां पोइ सतयुग त ज़रूरु अचिणो आहे। हाणे मनुष्य बि केॾा थी विया आहिनि न, त ज़रूरु हाणे जनसंख्या घटि करण लाइ सभिनि आत्माउनि खे मथे मोकिलिणो पवंदो, तॾहिं त हिते जनसंख्या घटि थींदी ऐं सतयुगी दुनिया ईंदी। बाबा चए थो हाणे मां अची करे यज्ञ रचियो आहे। इहो यज्ञ 5000 साल में हिकु ई बार मां अची करे रचंदो आहे, जंहिंसां पूरी दुनिया में शांती थी वेंदी आहे। इहे ज्ञान जो यज्ञ आहे न। हाणे भॻवानु ज्ञान जो यज्ञ रची अथई। माण्हू त यज्ञ रचंदा आहिनि, पोइ स्वाहा स्वाहा कंदा आहिनि। हिकु तरफ़ शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि, ॿी जॻह स्वाहा स्वाहा कंदा आहिनि। लेकिन बाबा हिते चए थो पंहिंजो तन मन धन बुद्धि सां स्वाहा कर। असां मूंखे ॾियो ऐं मां जेको ज्ञान ॿुधायां थो हुनखे ॿुधी करे जीवन में धारण करो त तव्हां सतयुग जो सुख ॾिसंदव ऐं हिन दुनिया में सुख शांती थी वेंदी। तव्हां मूंखे सॾी कंदा आहियो कि असांखे पावन ठाहे। हाणे मां पावन आत्माउनि खे पावन ठाहे पोइ हिते सतयुग कलयुग जी पते दुनिया खे परिवर्तन करे सतयुग जी नई दुनिया जी स्थापना कंदो। बाक़ी सभी आत्माउनि खे मुक्ति धाम में मोकिले छॾिबो आहे। दुनिया में सभु काल खे था सॾु करनि। इहे न ॼाणंदा आहिनि कालनि जो काल धरती ते ईंदो त छा कंदो। कालनि जो काल धरती ते ईंदो त छा कंदो। सभी दुनिया वारनि खे दुखनि खां मुक्त कराईंदो। अच्छा, सभिनि आत्माउनि जो हाणे समय अची वियो आहे पुराणी दुनिया खां वञण जो। पोइ वेंदासीं पंहिंजे घर, पोइ ईंदासीं सतयुगी नई दुनिया में। इहे ड्रामा में नूंद आहे न। आत्माउनि ये छीछी दुनिया मां हली करे शांति धाम में वेंदी। ये त सुठी ॻाल्हि आहे न। आत्मा ॾिसो शरीर में वेही करे केॾो दुख थी ॾिसे न। रोगी पतित शरीर, दुनिया बि अहिड़ी आहे।
त आत्मा दुखी थिए थी त आत्मा जो बाप हाणे सभिनि आत्माउनि खे वठण आयो आहे। चए थो मां तव्हांखे दुखनि खां मुक्त करे शांति धाम में वठी वेंदमि। पोइ तव्हां सत्युगी जीवन मुक्त वारी दुनिया में अचिजो। शांति धाम और सुख धाम ॿ धाम शुद्ध पवित्र हूंदा आहिनि। शांति शांति हूंदी आहे न। बाक़ी सुख ॾिसण लाइ असांखे सत्युग में अचिणो पवंदो। परम धाम में शांति ऐं पवित्रता आहे, लेकिन अगरि आत्मा खे सुख ॾिसणो अथसि त पोइ शरीर त वठिणो पवंदो न। इन करे पोइ आत्मा सत्युग में अची करे सुख जो पाठ वॼाईंदी आहे। ऊच ते ऊच पाठ आहे शिव बाबा जो। पोइ ब्रह्मा विष्णु शंकर, पोइ लक्ष्मी नारायण और राम सीता। धर्म स्थापक हाणे आयो आहे न पंहिंजो धर्म स्थापन करण। कहिड़ो धर्म? आदि सनातन देवी देवता धर्म। शिव बाबा ही अची करे एतिरो ऊच धर्म जी स्थापना कंदो आहे जंहिं धर्म में सुख शांति संपत्ति अथाह हूंदी। हाणे कहिड़े बि धर्म में एतिरी सुख शांति संपत्ति न आहे जेतिरी देवी देवता धर्म वारे में सुख शांति संपत्ति है। छो जो उहा आहे ही पवित्र धर्म ऐं परमात्मा जो स्थापन कयल धर्म आहे न। ॾिसो उहो धर्म जॾहिं सृष्टि ते हूंदो आहे न तॾहिं ॿियो कोई बि धर्म न हूंदो आहे। बाक़ी सभु धर्म वारा द्वापर युग खां ईंदा आहिनि, लेकिन जॾहिं सृष्टि ते सत्युग त्रेता में उहो धर्म हूंदो आहे त हुन समय बाक़ी कोई धर्म सृष्टि ते न हूंदो आहे। बाक़ी सभु धर्म वारी आत्मायूं मथे हली। बाबा अची करे पाण खे हाणे दुखनि सां लिबरेट थो करे न। सदगति दाता आयो आहे, सर्व जी सदगति कंदो आहे। हिकु ॿिनि जी न, विश्व जी सर्व आत्माउनि जी सदगति करण ईंदो आहे न। मनुष्य सम्झंदा आहिनि कि भगवान कहिड़े न कहिड़े रूप में ईंदो, त जॾहिं हिन दुनिया में आहे न, सर्वव्यापी न आहे तॾहिं त ईंदो न। हाणे आयो आहे, लेकिन भगवान ईंदो बि कंहिंमें मनुष्य तन में ई ईंदो न, कि बैल या कुत्ते बिल्ली जे रूप में त न ईंदो। मनुष्य आत्मा जी सदगति करणी अथसि त मनुष्य तन ई वठिणो पवंदुसि। महिमा सॼी हुन हिकु परमात्मा जी आहे, हुनखे सॾु बि कंदा आहिनि न, ओ लिबरेटर, ओ गाइड। भारत ही सच्चो तीर्थ आहे न, जाते बाबा अची करे सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति ॾींदो। भक्ति मार्ग में परमात्मा जा ॾाढा वॾा वॾा मंदिर ठाहींदा आहिनि। पहिरियों सोमनाथ जो मंदिर केॾो सुठो ठातो आहे, केॾो ख़ूबसूरत ठातो आहे न। छो जो परमात्मा असांखे सोने जी दुनिया ठाहे ॾेई हो न। हिन करे भक्ति मार्ग में पहिरियों शिव बाबा जो ही सोने हीरे जो मंदिर ठाही। छो जो धन त हुयो, हे त हाणे भारत के धन न आहे। त सत्युग में भी अथाह धन हुयो, द्वापर में भी हुयो धन। हाणे त हिकदम कंगाल थी विया आहिनि, पतित थी विया आहिनि न। आत्मा विकारी थी वई आहे त धन भी खत्म थी वियो अथई। आत्मा जो धन जेकी पवित्रता हुई उहो धन ही खत्म थी वियो त पोइ बाक़ी स्थूल धन भी खत्म थी वियो। पतित शरीर पतित दुनिया आहे। इन करे भगवान खे सभु पुकारंदा आहिनि, हे भगवान अचो असांजी अची करे मदद कयो, असांखे रास्तो ॾेखारो। हाणे परमात्मा असांखे रास्तो ॾेखारे थो, चए थो मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं पावन ठहो त तव्हां सुखी थी वेंदव, तव्हांखे सुख मिलंदो। महिनत त करणी आहे न, बिना महिनत से कुझु थोड़ी मिलंदो आहे। ऐं हिते त बाबा से कुझु धक्का खाइण लाइ बि नथो चए, कुझु जाप जपण लाइ बि नथो चए। इहो बि नथो चए एतिरो पाठ करो, एतिरी बार माला जपो न। सिर्फ़ु छा चईंदो आहे, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो ऐं पवित्र रहो, बसि एतिरी त ॻाल्हि चईंदो आहे न। उहो बि ॿारनि खां पुॼंदी न आहे। भक्ति मार्ग में धक्का खाइण पुॼनि था, लेकिन शांति सां वेही करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार यादि करण माण्हुनि खां पुॼे नथो। छो जो शरीर जो भान अची वियो आहे न। आत्मा जे आत्मिक भान में रहनि त पोइ हुन आत्मा खे मज़ो बि ईंदो आहे। छो जो परमात्मा पंहिंजे बाप सां मिलन मनाईंदी आत्मा त केतिरी ख़ुशी थींदी आहे। हाणे मां आयो आहियां तव्हांखे सुखनि जो रास्तो ॿुधाइण, तव्हांजे लाइ सुखनि जी दुनिया स्थापन करणु। सृष्टि खे त बदिलणो ई आहे न, पतित सां पावन ठहिणो ई आहे।
रावण अर्थात विकार ईंदा ही आहिनि द्वापर सां, तॾहिं खां रावण खे जलाईंदा आया आहियूं, परंतु सम्झंदा न आहियूं कि रावण खे जलायूं छो था। शिव बाबा जी तव्हां हाणे संतान ठहिया आहियो न, हाणे जीअं आत्मा आहिनि विकारनि ते जीत पाती आहे, उहो शिव बाबा जी सेना में भर्ती थी वियो आहे। छो जी बाबा जी सेना में भर्ती थियण में बाबा जी सेना में भर्ती थियण लाइ पहिरियों पवित्र रहणो पवंदो। मां आयो ई आहियां त सभिनि आत्माउनि खे पढ़ाइण, मां कुझु तव्हां खां वठंदो थोरी आहियां। मां त चवां थो जेको बि अथव ट्रस्टी थी करे संभालो, अर्थात मुंहिंजी राय ते संभालो। शिव बाबा जो भंडारो त सदा भरपूर रहंदो आहे न। अॼुकल्ह माण्हू दुनिया में केॾा बुख था मरनि न, खाइण लाइ बि कोन अथनि त रहण लाइ बि कोन अथनि। हाणे अहिड़ी दुनिया खे बाबा परिवर्तन करण आयो आहे जिते मनुष्यनि खे खाइण लाइ रोटी न आहे, रहण लाइ घर न आहे, त छा कंदव हिते रही करे? त हलो मुंहिंजे घर परम धाम में, तव्हांजो बि घर अथव उहो, पोइ अचिजो जॾहिं हिन दुनिया में सुख ईंदा। बाबा त ॻाल्हि ॾाढी सिंपल चईंदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त तव्हां सर्व दुखनि सां मुक्त थी वेंदा। हिन में खपे बाबा जे मथां निश्चय। जेतिरो आत्मा खे निश्चय हूंदो कि हा मुंहिंजो उहो बाप आहे, ओतिरो सुठी तरह आत्मा पंहिंजे बाप खे यादि कंदी। बाबा चए थो यादि कंदे कंदे तव्हां केतिरो बि पैदल हलो, परंतु थकान न थींदी। बाबा जी यादि में रही करे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झंदासीं, बाबा जी यादि में रहंदासीं त पाण केतिरो बि कमु करे वठूं या केतिरो बि पैदल हली वञूं, लेकिन पाण खे थकान न थींदी। छो जो परमात्मा जी शक्ति आत्मा खे मिलंदी आहे न। त तव्हांखे ॾाढो ख़ुशि थियणो खपे कि हाणे असां पुराणो शरीर रूपी कपिड़ो छॾे करे सत्युग में नयो शरीर रूपी कपिड़ो वठंदासीं। सतो प्रधान तत्वनि सां ठहियल इहो शरीर केॾो तंदुरुस्त, केॾो शक्तिशाली हूंदो न। बाबा पाण खे ड्रामा जो हर राज सम्झाए पियो न। ये जेको मनुष्य सृष्टि रूप जो जेको ड्रामो हले थो न हिन सृष्टि ते, इहो जूं मिसल हलंदो रहंदो आहे, टिक टिक टिक। ऐं जेको सेकेंड बीतियो उहो ॿिए सेकेंड खां अलॻि हूंदो। अर्थात जेको अॼु पाण हाणे ॾिसूं था जे सेकेंड, उहो पहिरियों सेकेंड खां बिल्कुलु अलॻि हूंदो, अॻियां खां बि अलॻि हूंदो। हर सेकेंड नयो ई नयो लॻंदो, रिपीट थींदो 5000 साल। लेकिन अॼु माण्हू खे सुबुह जी ॻाल्हि न यादि रहंदी आहे त 5000 साल जी ॻाल्हि कीअं यादि रहंदी। इन करे पाण खे सदैव इहो ड्रामो नयो ई लॻंदो रहंदो। ईअं लॻे थो कि असां पहिरीं बार हिन ड्रामे में पार्ट था वञूं। लेकिन बाबा चईंदा आहिनि तव्हां ॾाढे समय खां इहो चक्कर काटे आया आहियो। 5000 साल जो चक्कर असां ॾाढो बार कटियो आहे, हाणे वरी खां कटूं था। जॾहिं एतिरो ज्ञान बुद्धि में अची वियो कि इहो ड्रामो हले थो, त जेको बि नूंद आहे असां हुनखे परमात्मा जी यादि जी शक्ति सां घटि करे सघंदा आहियूं, लेकिन ड्रामा मां ई उहो निकिरी वञे इहो न थी सघंदो। त बाबा चए थो मां बि ड्रामा जे बंधन में फसियल आहियां, मां बि चाहियां मां ड्रामा में न अचां, लेकिन या त पहिरियों अचां मुंहिंजा ॿार दुखी था थियनि। लेकिन ड्रामा में आहे कि भॻवानु सृष्टि जे कलयुग अंत सतयुग जी आदि में ईंदो ऐं बसि हुन समय ई ईंदो, नई सृष्टि जी स्थापना कंदो ऐं हली वेंदो। त मुंहिंजो एतिरो ई पार्ट आहे त मां बि हुन अनुसार ईंदो आहे। लेकिन पाण खे ड्रामो ड्रामो चई करे वेही न रहणो आहे कि जेको ड्रामो में लिखियलु हूंदो। पाण चवंदा आहिनि जेकी भॻवान जी मर्ज़ी, पंहिंजे जीवन में भॻवान जी मर्ज़ी न हलंदी आहे, जेको ड्रामो में आहे उहो ई थींदो आहे। बाक़ी पंहिंजा कर्म त पाण खे सुठी रीति करणा ई आहिनि न। त बाबा चए थो मां बि ड्रामो जे बंधन में आहियां त मां तव्हांखे दुख कीअं ॾेई सघंदो आहे। मुंहिंजो त पार्ट ई आहे कि सदैव आत्माउनि खे सुख ॾियनि। मुंहिंजो कोई इहो पार्ट थोरी आहे कि मां तव्हांखे चईंदमि इहो कमु करो, उहो कमु करो, उहो कमु न। मां त पावन ठहिण जे मथां तव्हांखे ॾींदो आहे। तव्हांजे जीवन में त कीअं सुख शांति में जीवन, हाणे हिन दुखनि जी दुनिया में बि असां सुख शांति में जीवन कीअं जी सघंदा आहियूं, इन
इन जो ज्ञान असांखे परमात्मा ॾेई सघंदो आहे, मत ॾेई सघंदो आहे। बाक़ी कुछ भी परमात्मा जे हथ में ना आहे। परमात्मा त खुद ही ज्ञान जो सागर आहे। वो तो अची करे सिर्फ ज्ञान ॾींदो, हुनजो पार्ट ई अथसि ज्ञान ॾियणु, रास्तो ॿुधाइणु सदगति जो। त अची करे उहो रास्तो ॾींदो आहे। हाणे ॿारनि खे मञिणो न मञिणो उहो त हुननि जे मथां आहे न। पावन ठाहिण जी युक्ति त बाबा ॾाढे तरीक़े सां ॿुधाईंदो आहे। त पंहिंजी बुद्धि पते त अशुद्ध थी आहे न, अशांत थी आहे न, छो विकारनि जे वश थी करे। हाणे आत्मा ई असल में निर्विकारी शुद्ध आत्मा ई आहियूं पाण। पंहिंजो असली संस्कार आहे शुद्ध, ऐं हुनखे असां अशुद्धता तरीक़े सां हलायूं था त दुखी थींदी न। भई जे चीज सां जो कमु थींदो उन चीज सां अगरि उहो ई कमु न कंदासीं त उहो ख़राब थी वेंदी न, उहा चीज ठीक तरीक़े सां न हलंदी। उहो ई आत्मा बि जो शुद्धता हुनजो निजी धर्म अथसि, शांति हुनजो निजी धर्म अथसि। लेकिन असां साम्हूं वारे खे घड़ी घड़ी गुस्सो था ॾियारायूं, अशुद्धता था करूं, त पोइ उहा आत्मा बि दुखी थींदी आहे न। त बाबा चवनि था इहा ॻाल्हि सम्झो कि असांजे धर्म ई शांत ऐं शुद्ध रहणु आहे, त पंहिंजा हर कर्म शांत ऐं शुद्ध वारा ई हुजणा खपनि। रावण राज्य में आत्मा ई पतित थी आहिनि, लेकिन हाणे भॻवानु अची करे सम्झ ॾिए थो न। पहिरियों त असांखे कंहिं अहिड़ी सम्झ न ॾिनी हुई, त असां बि बुरा कर्म कया, अशांति कई, विकार आदि सभिनि में हुया। लेकिन हाणे जॾहिं भॻवानु असांखे सम्झ ॾिए थो कि हिननि ॻाल्हियुनि खे छॾो, त पोइ आत्मा खे सम्झी करे पावन ठहिणो खपे। न त पोइ भॻवान खे सॾु करण जो फ़ाइदो छा। जॾहिं भॻवानु सृष्टि ते आयो आहे, पाण ई हुनखे सॾु कयो आहे न कि तूं अचु असांखे सुख शांति जी राह ॿुधाए। त उहो अची करे पाण खे मत ॾिए थो, त हुनजे चए ते हलंदो ई न, पोइ फ़ाइदो छा भॻवान खे घड़ी घड़ी सॾु करण जो। हुनजो त कमु ई अथसि पावन ठाहिण जो। जॾहिं सॾु करूं था त ईंदो त पावन ठाहिण लाइ न। त परमात्मा जी मत ते हली करे मनसा वाचा कर्मणा शुद्ध रहो। हाणे परमात्मा खे निराकार रूप में यादि करो त तव्हांजो जन्म जन्मांतर जे पापनि सां तव्हां मुक्त थी वेंदव। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि छुटी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे मान मांगण जे बजाए सभिनि खे मान ॾियण वारा सदा निष्काम योगी ठहो। तव्हांखे कोई मान ॾे या न ॾे, लेकिन तव्हां सभिनि खे मान ॾियो। मिठा भाउ मिठा भेण इहे सही करे उन्हनि खे मिठी दृष्टि ॾियो, अर्थात मिठी रीति सां ॾिसो, उन्हनि जे लाइ सुठो सोचो। ॾिसो पाण अगरि कंहिंखे चईंदासीं कि असांखे इज़त ॾे मान ॾे, त इहो बि भिखारीपन थी वियो न। बाबा चए थो इहो बि भीख मांगण थी वियो कि मूंखे इज़त नथी ॾे, मूंसां ॿ शब्द मिठा नथी ॻाल्हाए, त इहो बि भिखारीपन थी वियो। कोई तव्हांखे इज़त ॾे न ॾे, मिठो ॻाल्हाए न ॻाल्हाए, लेकिन पंहिंजो कमु छा आहे सभिनि सां मिठो रीति हलणो आहे। एतिरो उन्हनि खे स्नेह ॾियणो आहे कि दुश्मन बि दोस्त ठही वेंदो। पत्थर तव्हांखे कड़वा शब्द चए थो, लेकिन तव्हां हुनजे बदिले हुनखे कड़वा शब्द न ॿुधायो। परमात्मा जी यादि में रही करे तव्हां शांत वियो। अगरि कुझु चइणो ई अथव त परमात्मा जा 2 शब्द ॿुधायो, लेकिन कुझु बि कड़वा शब्द न चओ। स्लोगन आहे कि अगरि कुझु विश्व खे नयो ठाहिणो आहे त सदा ईअं सम्झो कि मां परमात्मा जो मददगार आहियां। इन रीति पाण पूरे विश्व खे नयो ठाहे सघंदा आहियूं। छो बाबा हाणे विश्व खे नयो ठाहिणा आहे न हिन खे। अच्छा ओम शांति।